कई आहे। अॼु असांजो महिमान आहे जियापे ड्रामे जो लेखक रज़ाक महर। महर साहब, अवांजो ड्रामो सभिनी खे पसंदि आयो ऐं इन ते मां पंहिंजे नाज़रीन जे पारां महिमाननि जे पारां मुबारक थो ॾियां अव्हांखे। अव्हां ॿुधाईंदो त इहो ड्रामो लिखण ते उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं जिन खे मजबूर कयो? साहब, असल में इन क़िस्म जा मसाला जिनमें खेत मज़दूरी जे नाले में या आम माण्हुनि खे बेगार कैंपनि में रखण जे सिलसिले में कुझु ॻाल्हियूं मूं अॻु में ॿुधियूं हुयूं ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़ा वाक़िया जेके थींदा हुआ उन जो मूंखे असरु थींदो हो। पर सिंध जे हवाले सां जॾहिं मूंखे कुझु दोस्तनि ॿुधायो त खेत मज़दूरनि ते हिन क़िस्म जूं ज़्यादतियूं थियनि थियूं त मूंखे यकीन कोन आयो। पर नौकरीअ जे सिलसिले में जॾहिं मूंखे मौक़ो मिलियो ऐं मूं उन्हनि माण्हुनि खे पाण रूबरू वञी ॾिठो त उनजो मूं ते तमामु घणो असरु थियो। ऐं उन में जेके तव्हां हिन में कैरेक्टर ॾिठा हूंदा, जुमन, सुहारो, इहे असली हालत में इहा साॻी ज़िंदगी जेका मूं पंहिंजे ड्रामे में ॾेखारण जी कोशिशि कई आहे, इहा साॻी हालत उन्हनि माण्हुनि ते तारी हुई आहे ऐं उहे साॻे अज़ाब में अञा बि गुज़ारनि पिया। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि कंदो हलां त आलम खान जे हवाले सां कुझु कंट्रोवर्शियल क़िस्म जी हिकिड़ी सोच फैली त अहिड़ो कैरेक्टर थी नथो सघे। मां इहा ॻाल्हि हितां करणु ज़रूरी सम्झां थो त आलम खान जो कैरेक्टर आहे ऐं सिर्फ़ु आलम खान हिकिड़ो कोन्हे, पर अलाए केतिरा आलम खान आहिनि जेके इन्हनि माण्हुनि खे बांदी बणायो। मूं हिकिड़ी लाइन ॾिनी आहे, मूं बाज़मीर माण्हुनि ॾांहुं इहो केस मुंतक़िल करण जी कोशिशि कई आहे त इन्हनि जे रिहाई लाइ उहे कुझु कनि। मुंहिंजो एतिरो कमु हो जेको मूं कयो आहे। उन में को अहिड़ो किरदार या को अहिड़ो सीन, मंज़र या को अहिड़ो डायलॉग जेको अव्हांखे पसंदि हुजे, उहो अव्हां थोरो असांखे ॿुधाईंदो? इन में हिकिड़ी सीन आहे जंहिंमें वॾेरो आलम खान पंहिंजी ज़ाल मरियम खे वठी ज़मीन जो राउंड थो कराए पियो ऐं उते माण्हू गंजीरनि में नज़र अचनि था पिया। इहो मंज़र ऐं उन खां पोइ ज़ुलेखा जेका वॾेरे आलम खान जी भेण आहे, उहा उनखे उते थींदड़ माण्हुनि सां जेके ज़्यादतियूं थियनि थियूं पयूं उन्हनि जे बारे में जेको ॿुधाए थी पई, उहे मूंखे तमामु घणो उन्हनि मुतासिर कयो आहे। गुज़ारे उन्हनि खे वेझो वञी न ॾिठो अथई। हुन खां 2 ॾींहंनि में एतिरी ॼाण त थी वई आहे त इहे ॾाढी ज़हन जोगी हालत में गुज़ारनि था। माण्हुनि जी अक्सरियत सख़्त पोरीअ सां काटींदड़ कैदी वारी हयाती धारण ते मजबूर आहिनि। हे सॼो स्टेट हिकु जेल खानो बणियल आहे। हिन जेल खे क़ाइम रखंदड़ केरु आहिनि? इंसानी तारीख़ जे वहशी दौर जा जल्लाद, जिनमें हिकु वॾो जल्लाद मुंहिंजो पीउ हुयो। हाणे जाए मुंहिंजी भाउ हिकु जो मुड़ुसु वरिती आहे। ॿी बि साॻी वक़्तु ॻाल्हि कंदो हलां त हिन ड्रामे खे मोहम्मद बख्श समीर साहिब जे मोहबत सां ऐं दिलि सां कयो आहे। इन खे जेकॾहिं मां उहो एप्रीसिएशन न ॾियां त इहा मुंहिंजी तमामु घणी घटिताई थींदी। इन सिलसिले में समीर साहिब जूं जेके कोशिशूं आहिनि उहे ॾाढियूं साराहण जोॻियूं आहिनि ऐं साॻे वक़्त में आर्टिस्टनि बि पंहिंजे तौर ते तमामु घणी हिकिड़ी महिनत कई आहे, जंहिंजे करे ई उन ड्रामे खे एतिरी पज़ीराई मिली आहे जो
मां सम्झां थो त हिन वेझड़े अरसे में इहो वाहिद ड्रामो आहे, तव्हां पाण हुनखे ॾिठो आहे त हुनखे तमामु घणी सुठी मोट मिली आहे ऐं इहो सॼो क्रेडिट जेको आहे उहो हुन सॼी टीम वर्क ॾांहुं वञे थो पियो, जंहिंमें प्रोड्यूसर आहे, हुनजा आर्टिस्ट आहिनि, टेक्नीशियन्स आहिनि ऐं उहे वाक़ई हिन मामले में खीर हलंदा। बिल्कुलु हक़ीक़त अव्हांखे लतीफ़ साईं जो को बेत, सभु बेत सुठा आहिनि पर को अहिड़ो बेत जेको सभ खां वधीक पसंदि हुजे? सूरन सांडिया पूरन पाली आहियां, सुखनि जे सैयद जे पुखे आऊं न पिया, जेकस आऊं हुया गुरी गुंदर बल बल। डॉक्टर साहब, इन खां अलावा जेके टीवी जा अव्हांजा के ड्रामा हुजनि जेके हलिया आहिनि ऐं को किताब वग़ैरह छपियल हुजे उहो अव्हां ॿुधाइणु पसंदि कंदा? मुंहिंजा हूअं त काफ़ी ड्रामा टेलीविज़न ते हली चुका आहिनि, पर हिकिड़ो किताबु आहे कहाणियुनि जो मजमू सुकून किथे आहे, जेको 1982 में छपिजी चुको आहे ऐं मूं कहाणियुनि सां ई पंहिंजी इब्तिदा कई। हिन खां में थोरी घणी शाइरी बि कई, पर कहाणी खे मूं बाक़ाइदगीअ सां लिखण जी जेका इब्तिदा कई उहो सफ़र मुंहिंजो अञा बि जारी आहे ऐं कोशिशि आहे त हिन सफ़र खे अञा बि जारी रखिजो इंशाअल्लाह। शाइरी अव्हांजी आहे त शाइरी अव्हांजी इन ड्रामे में बि हुई मुंहिंजे ख़्याल में? जी हाँ। तूं मुंहिंजी ज़िंदगी में ईअं आई, बंद दर खे जीअं हवा खोले, पाण खे पाण में पई ॻोल्हियां, एॾो अहसास जे क़रीब आई। तूं मुंहिंजी चाहतनि खे ॼाणी थो, तूं मुंहिंजी वहशतनि खे ॼाणी थो, केॾो नातो जुड़ी वियो तोसां, चवां 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 मां कीअं चवां, मुंहिंजी दुनिया जी सॼी सुंदरता तोसां गॾु